दोस्तों बिल्कुल इन महिल मौजूद आहियां हिते कूंदे लॻ अच्छी मस्जिद नवाब शाह में सांगड़ रोड ते हिते राति जेको वाक़ियो चंद बादशाह तां जेको आहे दोस्त पंहिंजो चंद उर्स मुबारक ते आयो वापसी जेको आहे हिन खां गाॾी फुर थी अचो त हिन खां पुछंदासीं जीअं तुंहिंजो नालो छा आहे भाउ? मुंहिंजो नालो माशूक अली हिंगोरो, ज़ात हिंगोरो। ऐं राति चंद बादशाह ते वियो वापसी आयुमि बि त हिते मूंखे 3 ॼणा आया 125 ते हथियारनि सां मूंखां गाॾी फुर करे विया हलिया ऐं मूंखे मोटरसाइकिल ऐं ॿियो मुंहिंजो पर्स हुयो। अच्छा तव्हां उन महिल उन्हनि छा कहिड़ी गाॾी हुन वटि गाॾी कहिड़ी 125 ऐं तुंहिंजी गाॾी जो कहिड़ी गाॾी तुंहिंजी? मुंहिंजी 22 मॉडल सीडी गाॾी 2022 मॉडल सीडी गाॾी। अच्छा ॿियो कुझु छा तव्हांजो बटू हुआ कुझु पैसा रोक। हाणे तव्हांजो कंहिंखां मुतालबो आहे? SSP सांगड़ खां SHO ऐं साईं बुखारी चंद बादशाह खां मुतालबो आहे त महिरबानी करे मूंसां मुंहिंजी गाॾी वापसी कराई वञे। ऐं ग़रीब मिसकिन माण्हू आहियां, ख़ुदारा मुंहिंजी मदद कई वञे। जी असां हर साल अचण वारा आहियूं, हर साल ईंदा आहियूं साईं जे उर्स ते। इहो कॾहिं वाक़ियो पेश न आयो आहे, हिन चकर थियो आहे असां सां। असांजो SHO खां मुतालबो आहे ऐं ग़रीब मिसकिन आहियां, महिरबानी करे मूंखे गाॾी वापसी कराई वञे।